सिंधी थिएटर जी तारीख़ तमाम पुरानी है। सिंधी नाटक बाकायदा तौर ते 19वीं सदी जे आखिर में शुरू थियो, जॾहिं सिंधी अदब जे मथाई शख्सियत शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग साल 1880 धारे शेक्सपियर जे मशहूर ड्रामे रोमियो जूलियट के सिंधी नाटक जो रूप ॾिनो। हुननि मां लैला मजनू ऐं हुस्वा दिलदार जहिड़ा नाटक सिंधी स्टेज ते पेश कया विया। हिन दौर में शिकारपुर, कराची ऐं हैदराबाद थिएटर जा वॾा मर्कज़ बणिजी उभरिया, जिते हिंदू ऐं मुस्लमान फनकार गॾिजी सिंध जे समाजी ऐं सियासी मसइलनि खे स्टेज ज़रिए आवाम आॾो आणींदा रहंदा हुआ। उन्हनि वॾनि शहरनि सां गॾोगॾु नंढनि शहरनि, मेलनि मलाकड़नि ऐं स्कूलनि में बि अहिड़ा नंढा नंढा थिएटर पेश कया वेंदा हुआ, जिते आम माण्हुनि जे मसइलनि ऐं उन्हनि जे हल लाइ पेश कयो वेंदो हो। ख़ासि तौर ते उहे मसइला जेके हुकूमत सां वाॻियल हुआ। इहे थिएटर पिणु आम माण्हुनि जे तफ़रीह जो ज़रियो। हैदराबाद जे जाड़े शहर कोटड़ी तौरु मशहूरी माणींदड़ कोटड़ी न रुॻो हिकु रेलवे जंक्शन या सनअती शहर न आहे, पर फन ऐं अदब जो हिकु वॾो अथाह समुंड आहे। सिंधु दरिया जे कप ते अॻियल ही ख़ूबसूरत शहर 20वीं सदी जे ॿिए अधु, ख़ासि करे 1970, 80 ऐं 90 जे ॾहाकनि में कोटड़ी जो स्टेज पंहिंजे उरूज ते हो। कोटड़ीअ में स्टेज जी मक़बूलियत सबब रेलवे क्लबूं ऐं लोकल हॉल हुआ। कोटड़ी रेलवे इंस्टीट्यूट ऐं लोकल हॉल उहा जाइ हुई जिते राति जो जॾहिं स्टेज लाइट्स भरंदी हुई त सॼो शहर गॾिजी वेंदो हो। कोटड़ी जे स्टेज ड्रामनि में रुॻो तफ़रीह जो अंसर न हूंदो हो, पर सिंध जे ॾुखनि, ग़रीबनि जे मसइलनि ऐं वॾेरकी निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ उथारियो वेंदो हो। हिननि ड्रामनि खे ॾिसण लाइ हैदराबाद, जामशोरो ऐं ॿियनि आसपास जे इलाइक़नि मां माण्हू पंधु हली ईंदा हुआ। हिन मिटी केतिरनि ई अज़ीम फनकारनि, अदाकारनि, डायरेक्टरनि ऐं लेखकनि खे जनमु ॾिनो। हिननि मक़ामी थिएटर ग्रुपनि सिंधी ड्रामे खे नवां रुख़ ॾिना। हितां जे फनकारनि न सिर्फ़ रेडियो, टीवी, बल्कि ॿिए तोड़े परॾे पंहिंजे इलाइक़े जो नालो रोशन कयो। हिननि मां ख़ासि तौरु मोहतरम अब्दुल करीम बलोच, अब्दुल लतीफ़ रिमडोर साकी, नाले वारो कहाणीकार अली बाबा वॾे नाले तौरु सुञाता वञनि था। उन खां अलावा उस्ताद मोहम्मद यूसुफ, गायकीअ में उस्ताद अब्दुल्ला शनाई नवाज़, कादिर बख्श मिठू पिणु पाण मल्हायो आहे। मोहतरम अब्दुल करीम बलोच सिंधी ड्रामे, रेडियो ऐं टेलीविज़न जी तारीख़ जो हिकु तमामु वॾो ऐं मोतबर नालो आहे। हू पाकिस्तान टेलीविज़न जो नामियारो प्रोड्यूसर ऐं मैनेजिंग डायरेक्टर थी रहियो। संदसि फनी सफ़र जी शुरूआत ऐं मक़ामी थिएटर जे उभार में कोटड़ीअ जो मरकज़ी किरदारु रहियो आहे। कोटड़ी सां संदसि लगाव ऐं मक़ामी थिएटर तोड़े फनकारनि खे अॻिते करण लाइ पंहिंजे अबाणे ॻोठ मोहम्मद यूसुफ बलोच में ओपन एयर थिएटर जो क़याम अमल में आंदो, जंहिंजा आसार अॼु बि मौजूद आहिनि। हिन हैदराबाद ऐं कोटड़ीअ जे मक़ामी स्टेज ऐं थिएटर ऐं रेडियो जे फनकारनि खे नई ज़िंदगी ॾिनी। हिन मक़ामी थिएटर जे अणलब टैलेंट खे टीवी जे स्क्रीन ते आंदो। हिन जे शख्सियतनि में नूर मोहम्मद लाशारी, उन पर फिर से सिलाई करवा मैं चाहता हूँ अनवर सोलंकी है, पर अब तो जानते हैं कि जब कोई लड़की ऐसे उठा ली जाती है तो दोबारा सर उठाकर गांव में नहीं घूमती है। सही, हम तो आपके शफी अहमद शाह, इत्तला ये मिली कि तुलाई ने 5 लाख तातारियों के साथ दरिया से कर लिया है। सुल्तान के पास फौज कितनी है? गुलाब चांडियो, मकालमों का मुनफरिद अंदाज, बेहतरीन अदाकारी,
जा नाला शामिल आहिनि। टीटीवी कराची तां नशर थींदड़ मशहूर सिलसिले नाटक रंग जो सहरोब अब्दुल करीम बलोच ॾांहुं वञे थो। कोटड़ी जो हिकु ॿियो नालो जो आलमी शोहरत माणी अब्दुल लतीफ़ रिंद हो, जेको अब्दुल करीम बलोच जो वॾो भाउ हो, जंहिं साकी जे नाले सां शोहरत माणी। साकी शोबिज़ जी दुनिया जो नामियारो ऐं वर्सटाइल अदाकार हो, जंहिं पाकिस्तानी फिल्मी सनअत ऐं पाकिस्तान टेलीविज़न ते पंहिंजी अदाकारी जा अणमिट निशान छॾिया। ये दुनिया गोल मोल है, इसका भेद किसी ने न पाया, हर कोई डावा डोल है, दुनिया गोल मोल है। खेस कोटड़ी जी मौजूद शख्सियतनि में शुमार कयो वेंदो आहे। साकी पंहिंजे दौर जो इंतहाई बासलाहियत ऐं पढ़ियल लिखियल अदाकार हो, जेको 10 ॿोलियूं खे रवानी सां ॻाल्हाए सघंदो हो। पहिरीं फिल्म इल्तिजा जेका उर्दू ज़बान में हुई, 1955 में रिलीज़ थी। 1956 में हॉलीवुड जी मशहूर फिल्म भवानी जंक्शन में कम कयो ऐं आलमी मंझता माणी। हिन 500 खां वधीक उर्दू, सिंधी, पंजाबी फिल्मनि में कम कयो। जिते थिएटर ऐं ड्रामा निगारी जो ज़िक्र थींदो, उते अली बाबा जो ज़िक्र ज़रूर थींदो। हिन खां सवाइ न फ़क़ति कोटड़ी पर सिंध जी ड्रामा निगारी अधूरी आहे। संदसि असल नालो त अली मोहम्मद बलोच हो, पर मशहूर पंहिंजे कलमी नाले अली बाबा सां हो। पाण सिंध जे तारीख़ी शहर कोटड़ी में जनम वरितो। संदसि समूरी ज़िंदगी कोटड़ीअ में दरिया जे किनारे गुज़री। दरिया जे लहरनि, बेड़ियातनि, मलाहनि ऐं सिंध जी सकाफ़त संदसि तबियत ऐं लिखड़नि ते असर छॾियो। अली बाबा सिंधी कहाणी, नाविल ऐं ड्रामे खे हिकु नओं मोड़ ॾिनो। संदसि लिखड़नि में मिटीअ जी ख़ुशबू, दरिया जो रूह ऐं आम माण्हुनि जा ॾुख सूर नुमाया हूंदा हुआ। संदसि शाहकार नाविल मोहन जो दड़ो सिंधी अदब जी तारीख़ में हिकु संगे मील जी हैसियत रखे थो, जंहिं अदबी हलकनि खे सहरज़दा करे रखियो आहे। संदसि लिखियल कहाणियूं सिंध जे बहिराड़ी जी ज़िंदगी, रोमांस, सुफ़ियाणे मिज़ाज ऐं समाजी नाइंसाफ़ी जी अक्कासी कनि थियूं। अली बाबा ड्रामा निगारीअ में आलमी मंझता माणी। मलाहन जी ज़िंदगी ते लिखियल ड्रामो दुंगी मज दरिया आलमी एवार्ड माणियो। तारीख़ी ड्रामनि में सिंध जी क्लासिकल दास्तान नूरी जाम तमाच ते लिखियल ड्रामो अॼु बि वॾी चाह सां ॾिठो वेंदो आहे। वो मंज़र निगारी करण जो माहिर हो। संदसि ॿोली सादी ऐं आम फ़हम पर गहराई ऐं फ़लसफ़े सां भरियल हूंदी हुई। हीउ ज़ाहिरी तौरु आम माण्हू हो ऐं आम माण्हुनि सां वक़्तु गुज़ारींदो हो ऐं उतां ई पंहिंजा किरदार तख़लीक़ कंदो हो। संदसि अदबी ख़िदमतूं सिंधी अदब जी तारीख़ में हमेशह सुनहरी अखरनि सां लिखी वेंदियूं। संदसि वफ़ात 2016 में थी। कोटड़ी में थिएटर जी ज़वाल जी शुरूआत 1990 वारे ॾहाके में थी, जंहिंमें सिंध जे शहरी इलाइक़नि में पैदा थियल खूनरेज़ छकताण जिते ॿियनि शोबे ज़िंदगी खे मुतासिर कयो, उते थिएटर जो शोबो पिणु शदीद मुतासिर थियो। उन खां पोइ टेलीविज़न जो आम थियणु ऐं मिनी सिनेमा घर जो अचणु पिणु हिन जी बर्बादी जो सबबु बणियो, जंहिंमें माण्हुनि खे आणण लाइ फहाशी जी शुरूआत थी। अहिड़ी बेहूदगी जे थिएटर में घिरी अचण जे करे गैर मयारी ड्रामा ऐं सोशल मीडिया जो आम थियणु पिणु हिन जे ज़वाल जा कारण आहिनि। हिन सबब जे करे असांजो ही जेरो जागंदो स्टेज आहिस्ते आहिस्ते ख़ामोश थी ख़तमु थी वियो। कोटड़ी जा उहे हाल जिते कॾहिं ताड़ियुनि जो आवाज़ गूंजंदो हो, उहे वीरान थी विया। हाणे बि कोटड़ी जे पुराणे फ़नकारनि ऐं स्टेज सां मुहबत रखंदड़ जे दिलनि में उहे यादूं ईअं ई ताज़ियूं आहिनि।
अॼु बि कॾहिं कॾहिं कोठड़ी वारे कल्चरल हॉल में को फनकार जोत जगाईंदो आहे त शहर जा माण्हू भड़को खाई उथली पवंदा आहिनि ऐं ताड़ियुनि जा आवाज़ वरी गूंजी उथनि था। दोस्तो, थिएटर न रुगो तफ़रीह आहे पर ही असांजे समाज जो आईनो आहे। कोठड़ी जे स्टेज जी हीअ तारीख़ असांखे ॿुधाए थी त असांजो माज़ी केतिरो रंगीन ऐं बासलाहियत हो। छा तव्हां कॾहिं कोठड़ी या पंहिंजे शहर में कोई स्टेज ड्रामो ॾिठो आहे? पंहिंजूं यादूं हेठि कमेंट्स में असां सां ज़रूरु शेयर कजो। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक करियो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो ऐं चैनल खे सब्सक्राइब करियो। मिलंदासीं हिकु ॿी तारीख़ी वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।